بلغ الأولى بكماله كشفت تجا بجماله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله जखरे जो जवान ॾिसां कोन ॾेह में मोड़ मिनी मुरसलें सरस संदसि शान फ़क़ति काब कौसैन ओ अदना मुयसर थियसि मकान तंहिं आगे जा अहसान जंहिं हादी मिलायम हैड़ो। सिंध जे सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सुहिणी मदह सराई जो सफ़र सिंधी मीडिया जे तारीख़ जे सभ खां वॾे नातिया मुक़ाबले मदाहे मुस्तफ़ा ताईं पहुतो आहे, जंहिंजो इंतज़ाम सिंध TV नेटवर्क कयो आहे। हैदराबाद ऐं नवाबशाह खां पोइ मदह सराई जो मुक़ाबिलो सखर जे डॉल्फन बैंकेट जे ख़ूबसूरत हाल ताईं पहुतो। सिंधी मीडिया जे इन वॾे नातिया मुक़ाबले में जज जा फ़र्ज़ सुहिणे फ़नकार उस्ताद मज़हर हुसैन, मारूफ़ सना ख़ान, मखणो फ़कीर हुसैनी ऐं सुहिणे कंपियर इरशाद जागीराणी सरअंजाम ॾिना। एॾो ज़बरदस्त टैलेंट एॾे उन सां इज़ सां न्याज़ी सां मुहबत सां क़ुर्बत सां अक़ीदत सां जज़्बे सां ऐं महिनत सां छोकिरा छोकिरियूं हुन में शामिल थिया आहिनि। मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम जेको असांजे सिंध TV चैनल वारनि ही हलायो आहे, हिन में असांजा जेके नात ख़ान नवां पोइते पियल उहे अॻभरो थींदा ऐं ही अज़ीम हिकिड़ो सुहिणो सुठो प्रोग्राम आहे, जंहिं प्रोग्राम में अलाह बि राज़ी आहे, अलाह जो रसूल बि राज़ी आहे। ऐं तमामु घणी ख़ुशी थी त उहे एॾे वॾे तइदाद में हिसो वठनि पिया ऐं असांजूं वधियूं बि तमामु घणी तइदाद में पहुतल आहिनि। मदाह मुस्तफ़ा जे पहिरें राउंड में शामिल सवें नात गुआनि मां 33 नात ख़्वान मुंतख़िब थिया, जन मां जजनि परखी ऐं पुरझी 11 ॼणनि खे चूंडियो, जॾहिं त हिकु उम्मीदवार खे शिरकत जो ख़ासि मौक़ो ॾिनो वियो। मुंहिंजी मंज़िल मदीने में मोहम्मद जे ग़ुलामनि सां थिया शामिल मदीने में मुझे कजो या महबूबे खुदा आवाज़ भी तू अंजाम भी तू महबूब जो वन तू कूंज मदीने तरफ दिखी मुझे साईं के न्यामा खतड़ा लिखी सरदार नबी मंठार नबी तुझो शान शही कुर्बदार नबी। नात गोई जे सुहिणे सफ़र जे कामयाब मुसाफ़िरनि जो चवणु हो त मूंखे ॾाढी ख़ुशी महसूस पई थिए कि अल्लाह पाक मूंखां हिकिड़ी मतिलबु कि हिकिड़ो मूंखे नूर जी रोशनी मतिलबु न ॾिनी आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए कि अल्लाह पाक मूंखे पंहिंजी महबूबनि जी सनाख़्वानी जे लाइक़ु सम्झी करे मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए त असां अॼु मुक़ाबले में पहिरीं पोज़ीशन खणंदासीं इंशाअल्लाह ताला। जेको आहे अहिड़ा मुक़ाबला ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ थींदा रहनि ताकी जेको आहे अहिड़ो टैलेंट जेको आहे ॿाहिरि अचे। मदाह मुस्तफ़ा जे सखर ऑडिशन में नात ख़्वाननि नबी साईं जे शान में अक़ीदत जा गुल निछावर कया। सखर मां मदाह ख़्वान नातिया मुक़ाबले में 11 ॼणा मुंतख़िब कया विया, जेके हैदराबाद ऐं नवाबशाह मां चूंडियल नात ख़्वाननि सां मुक़ाबिलो कंदा। कैमरामैन जावेद घुंजो, रिज़वान मेमण, बिलाल शेख ऐं साथी रिपोर्टर मोड़ो महर ऐं निज़ाकत जतोई सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध TV न्यूज़ सखर। بلغ الأولى بكماله كشفت تجا بجماله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله